ठिकराठो जे रेगिस्तानी इलाइक़े में उठनि जी ड्रोड़ ऐं रक़्स करायो वियो, जंहिंमें ठिकराठो ऐं भरपासे जे भलोड़ उठनि ऐं उन्हनि जे सुवारनि हिसो वरितो। उठ सुवारनि पंहिंजे उठनि खे ड्रोड़ करायो ऐं रक़्स कराए झूमरियूं हणाए ख़ूब दाद वरितो। ठिकराठो जे रेगिस्तानी इलाइक़े ॻोठ लालूपट में उठनि जी ड्रोड़ कराई वई, उठनि जो रक़्स करायो वियो। लालूपट में मोहम्मद कामिल महर, नूर मोहम्मद महर, GM महर ऐं कमदार रसूल महर जी तरफ़ां उठनि जी ड्रोड़ जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो, जंहिंजो महिमान ख़ासि सजादा नशीन लोहे साहबान घोटकी सैयद जमालुद्दीन शाह जन हुआ। उठनि जी ड्रोड़ में ठिकराठो ऐं भरपासे जे इलाइक़नि जंहिंमें सालेपट, मुबारकपुर, सरदारगढ़ जे उठनि सुवारनि शौक़ीन धड़ी ॾिनो। मलिक सफ़र मंगरियो, हाजी हाशिम महर, मोहम्मद हसन महर ऐं ॿियनि पंहिंजे भलोड़ उठनि सुमेत हिसो वरितो। उठ सुवारनि पंहिंजे पंहिंजे उठनि खे ड्रोड़ करायो ऐं झूमर ज़रिए रक़्स करायो, जंहिं बाद उठनि जी ड्रोड़ ऐं रक़्स में पहिरियों नंबर हाजी मोहम्मद हाशिम महर जे उठ फ्री मेल खयो ऐं ॿियो नंबर धणी ॾिने मलिक जो उठ मोर खयो, जॾहिं त टे नंबर मोहम्मद हसन महर जे उठ धमाके खयो, जिन खे महिमान ख़ासि पारां रोक रक़म इनाम तौरु ॾिनो वियो। इन मेल में इलाइक़े वासियुनि जे वॾे अंग शिरकत कई, जिन उठ जे शौक़ीननि ऐं उठनि खे दाद ॾिनो।